अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवांखे भलीकार मां आहियां फराशा। सब खबे रहे हिकु नज़र हेडलाइन ते। सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई खे अल शिफा अस्पताल मुंतकिल करण जो हुकुम ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट चयो आहे त ईंदड़ ॿुधणी ताईं बानी पीटीआई अस्पताल में रहंदो। मेडिकल बोर्ड जोड़ियो वञे। बानी पीटीआई जी भेण डॉक्टर उज़मा ऐं ज़ाती डॉक्टर मौजूद हूंदा। सुप्रीम कोर्ट पंहिंजे हुक्म में चयो आहे त बानी पीटीआई खे सख्त सिक्योरिटी में अस्पताल मुंतकिल कयो वञे। अस्पताल जे ॿाहिरां अमन अमान जी सूरत-हाल मुतासिर न थियणु घुर्जे। बानी पीटीआई जे इलाज ते का बि सियासत न थियणु घुर्जे। वफ़ाक़ी वज़ीर तारिक फज़ल चौधरी चयो आहे त बानी पीटीआई जे अस्पताल मुंतकिली वारे फ़ैसिले ते मुकमल तौर अमल कयो वेंदो। अदालती फ़ैसिलो हुकूमती मौक़िफ़ जी कामयाबी आहे। अदालती उहो वाहिद फोरम आहे जितां आज़ादी जो रस्तो निकिरे थो। तारिक फज़ल चौधरी वधीक चयो आहे त अॼु तहरीक इंसाफ़ जे सेनेटर्स खे सुप्रीम कोर्ट जी तारीफ़ कंदे ॾिठो। पीटीआई खे यकीन थी वियो आहे त अदालतूं इंसाफ़ करे रहियूं आहिनि। अपोज़िशन खे वज़ीर आज़म सां ॻाल्हियुनि जी आछ बरक़रार आहे। तहरीक इंसाफ़ तरफ़ां बानी पीटीआई खे अस्पताल मुंतकिल करण वारे अदालती फ़ैसिले जी आजियां बानी पीटीआई जे वकील सलमान अकरम राजा वज़ीर आला सुहेल आफरीदीअ सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो उमीद जो किरणो आहे। संदन लाइ बानी पीटीआई जी सिहत सभ खां अहम आहे। सुप्रीम कोर्ट खे यकीन ॾियारियो आहे त अस्पताल जे ॿाहिरां रश न थींदी। वज़ीर आला के सुहेल आफरीदी चयो आहे त पंहिंजे क़ाइदे जी सिहत ऐं इलाज ते का बि सियासत न कंदासीं। शिरपसंद माण्हू पीटीआई खे बदनाम करण लाइ कुझु बि करे सघनि था, उन्हनि ते नज़र रखणी पवंदी। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो आहे त साबित थी वियो आहे त सियासी हथकंडनि सां कंहिंखे माइनस नथो करे सघिजे। अदालती हुक्म ते अमल दरामद थींदो त ॻाल्हि अॻिते वधंदी। बैरिस्टर गोहर जो चवणु आहे त हुकूमत खे शॉर्ट स्टेट बदिरां ॻाल्हियूं करणु घुर्जनि। सियासी इख़्तिलाफ़नि खे ॻाल्हियुनि ज़रिए हल करण लाइ क़दम खणणु घुर्जनि। बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस जूं कार्रवाइयूं 9 दहशतगर्द मारिजी विया। ऑपरेशन रद्दुल फितना 3 तहत ज़ियारत हरलाई ऐं सोराब में ॻुझी इतला ते ऑपरेशन सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि ऑपरेशन में 9 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार, बारूदी मवाद ऐं ॿियो सामान हथ कयो वियो। सिंध काबीना पास्को खां कणक ख़रीद करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। पास्को सिंध खे 2,23,455 मैट्रिक टन कणक फ़राहम कंदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त सूबनि बाबति फ़ैसिलो अवाम ऐं चूंडियल नुमाइंदनि खे करणो आहे। सूबनि बाबति पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ वाज़िह आहे। पीपी ऐं सिंध हुकूमत जे मौक़िफ़ में का बि तब्दीली नाहे आई। को बि शख़्स आइन खां मथां न आहे। काबीना इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमन चयो आहे त ख़ालिद मक़बूल, मुस्तफ़ा कमाल ऐं फारूक सत्तार जी सियासत ख़त्म थी चुकी आहे। मुस्तफ़ा कमाल हथियार खणे या ॿियो कुझु, उहा उन जी सोच आहे। सूबनि जे नाले ते सिंध में नफ़रत पखेड़ण न ॾींदासीं। हुर्मुज़ वारे लंघ में जहाज़ मथां मिसाइल हमिलो, जानी नुक़सान जो ख़दशो। बरतानवी मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन मूजिबि हुर्मुज़ मां ॿाहिरि वेंदड़ जहाज़ खे नामालूम तरफ़ खां निशानो बणायो वियो। जहाज़ जे इंजण ऐं अमले जे मुतासिर थियण जा इत्तला आहिनि। ओमानी कोस्ट गार्ड मदद फ़राहम करे रहिया आहिनि। शिपिंग डेटा मूजिबि हुर्मुज़ वारे लंघ में जहाज़नि जी अचवञ सुस्त रफ़्तारी जो शिकार आहे। अमेरिका जा स्ट्रेटजिक तवानाई ज़ख़ीरा 44 सालनि जे घटि तरीन सतह ते पहुची विया। अमेरिका जी तवानाई वारे खाते मूजिबि गुज़िरियल हफ़्ते